अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां अब्बासी। सभ खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं नथी रोकराए सघे। उन खां अॻु सिंध हुकूमत मकानी चूंडूं रोकराइण लाइ सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब खे क़ानूनी ऐं आइनी माहिरनि सां मुशावरत जो टास्क ॾिनो हो। MQM पाकिस्तान जे अॻुवाणनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो नओं बयानु साम्हूं अची वियो। सिंध हाई कोर्ट सखर सर्किट बेंच IBA टेस्ट में 33 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे PST ऐं JST ते भर्ती करण खां रोके छॾियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त हार्ड एरिया पॉलिसी तहत 33 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जूं भर्तियूं मुअत्तल कयूं वञनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडनि लाइ पोलिंग जो सामान मोकिलणु शुरू करे छॾियो आहे। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन उमर हमीद कराची ऐं हैदराबाद जी अवाम लाइ पैगाम जारी कंदे चयो आहे त इलेक्शन जी तयारी करियो, सभु कुझु ठीक थी वेंदो। मकानी चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो, जंहिंमें कानून लागू कंदड़ इदारनि ऐं पुलिस एहलकारनि शिरकत कई। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त पाबंदी मढ़ियल जमायत तरफ़ां धमाकनि जो ख़तरो आहे, जंहिं ते इलेक्शन कमीशन इख़्तियारनि चयो त इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन ते फ़ौज ऐं रेंजर्स जी मुक़ररी इंतिहाई ज़रूरी आहे। नाज़रीन, ही हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।